साईं तव्हांजो नालो? अस्सलाम वालेकुम साईं फ़कीर निहाल आरादीन जी बाबा असां हितां जा रहाकू आहियूं पीर साहिब वग़ैरह जी जमायत आहे गरीब मिसकिन जंहिंसां खान मोहम्मद मंगणहार खैरपुर ज़िले खां अची कूड़ा कागज़ ठाराए ऐं हिननि खे दाबा करे त मूंखे 5 करोड़ ॾियो मूंखे 8 करोड़ ॾियो उन सां हितां जी पुलिस मुलविस कूड़ियूं एफआईआरूं ऐं हितां जे मोतबरनि माण्हुनि ते असांजो ॾोह इहो आहे त असीं पीर साईं सरदार जा मुरीद आहियूं जिन खे असांखे अंग्रेज़ बि कोन झुकाए सघियो असीं खान मोहम्मद मंगणहार असांजे लाइ कुझु बि कोन्हे ऐं पाण खान मोहम्मद खे सोचणु खपे त पीर साहिब वग़ैरह जमायत सां मुहाॾो अटकाए थो नाइंसाफ़ियूं थो करे उनजो बदिलो असीं हुन खां ज़रूरु वठंदासीं ऐं ऐसे जो असांजो पाड़े जो आहे इनखे सोचणु खपे त न कूड़ियूं एफआईआरूं या नाजाइज़ी ज़ुल्म जूं एफआईआरूं दाख़िल मोतबर माण्हुनि ते छाजे करे थो करे। राजपुर बिरादरी जा माण्हू हिते ही जेको ॻोठ आहे हिते ज़मीन त आहे कोन ही रेगिस्तानी इलाइक़ो आहे जिते ॻोठ आहे साल खां हुननि जो क़ब्रस्तान आहिनि घर आहिनि ॿ ॾाॾनि खां वठी ज़मीन मंगणहार जी हिते वॾनि खां वठी 1 एकड़ बि आहे।